अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। हाणे पेश आहे सजाद कमदार पठान जी ही न्यूज़। सुजावल में मेडिकल ऑफिसर मथां कोरा मेडिकल सर्टिफिकेट ॾियण जे इल्ज़ाम जो हैदराबाद मेडिकल बोर्ड नोटिस वरितो। जांच लाइ जोड़ियल टीम सुजावल पहुची मुतासर डॉक्टरनि जा बयान कलम बंद करे वरिता। सुजावल तालका अस्पताल जे MS ऐं मेडिकल ऑफिसर डॉक्टर निसार मेमन मथां कोरा मेडिकल सर्टिफिकेट जारी करण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। उन सिलसिले में सुजावल लॻ ॻोठ हाजी शेर मोहम्मद लगारी बिरादरी जे रवासी हाजी मोहम्मद हसन वलद हाजी शेर मोहम्मद लगारी तरफ़ां मेडिकल बोर्ड हैदराबाद खे ॾिनल दरख़्वास्त में ॼाणायो हो त डॉक्टर निसार मेमन करप्ट ऐं राशि मेडिकल ऑफिसर आहे, जंहिं रिश्वत एवज़ कोरा सर्टिफिकेट जारी करे असां सां नाइंसाफ़ी कई आहे। हिन ॼाणायो आहे त हिन जे ॾिनल सर्टिफिकेट खां पोइ असांजे बिस्तरे ते पियल 83 सालनि जी पोरी ते FIR दाख़िल थी वई आहे। हिन वधीक ॼाणायो आहे त कुझु अरसो पहिरियां बि हिन कूड़ो सर्टिफिकेट जारी कयो, जंहिं असां मेडिकल बोर्ड में चैलेंज कयो, जेको कूड़ो साबित थियो। मुतासिर ॻोठाणनि जी दरख़्वास्त ते हैदराबाद मेडिकल बोर्ड पारां जोड़ियल जांच टीम डायरेक्टर नज़ीर अहमद, अब्दुल शहाब कुरैशी ऐं अब्दुल हुसैन सोमरो सुजावल पहुता ऐं मुतासिर धुर समेत इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर निसार अहमद सां मिली उन्हनि जा बयान कलम बंद करे वरिता आहिनि। मेडिकल बोर्ड जे डायरेक्टर नज़ीर अहमद कुरैशी इन मौक़े ते ॿुधायो त असांखे डॉक्टर निसार ख़िलाफ़ शिकायत मिली आहे। अॼु असां ॿिन्ही धुरियुनि बयान कलम बंद कया आहिनि। वधीक जांच बैदि फ़ैसिलो कयो वेंदो।